भिरिया रोड जे एहसास किफ़ालत सेंटर तां एजेंटन खां भिरिया रोड पुलिस जे एहलकारनि पारां सरेआम रिश्वत वठण वारी वीडियो वायरल थी वई, जंहिंमें भिरिया रोड पुलिस जे जमादार गुलबहार कोरेजो ऐं पुलिस मोबाइल जो ड्राइवर शफ़ीक नांगोर एहसास किफ़ालत जे एजेंट खां रिश्वत जा 30,000 रुपया वठंदे ऐं उहा रक़म ॻणंदे ॾिसी सघिजे थो। वीडियो वायरल थियण खां पोइ SSP नुशर फिरोज़ इल्ताफ़ हुसैन लिगारी नोटिस वठंदे SHO भिरिया रोड इम्तियाज़ कलोड़ो खे वज़ाहती नोटिस जारी कंदे पुलिस जमादार गुलबहार कोरेजो खे मुअत्तिल ऐं क्वार्टर घाट करे छॾियो आहे, जॾहिं त मुख्य जवाबदार पुलिस मोबाइल ड्राइवर शफ़ीक नांगोर ख़िलाफ़ का बि कार्रवाई नाहे कई वई। 4 सालनि जे मासूम सिराज जूं क़ातिल संदसि पुफियूं ई निकितियूं। 4 सालनि जे भाइटे सिराज मलाह जो साह घुटे मारींदड़ संदसि पुफियूं शुमाइला ऐं अज़ीज़ा मलाह ते केस दाख़िल। ॾोह जो एतिराफ़ कंदे हुननि चयो त सिराज जो नानो सिराज खे वधीक प्यारु कंदो हुयो, जॾहिं त असांजे ॿारनि खे घटि मोहबत ॾींदो हुयो, जंहिं सबबि साड़ में अची खेसि क़त्ल कयो आहे।